मुख्य दान में अवां घुर्जो। पर मां तो पांजी जिंदगी अगे कंहिंजी नज़र करे चुकी आहियां। कंहिंजी मिस मरियम? पांजे उन मौसम जे मुंहिंजे लाइ पंहिंजी जिंदगी वक़्फ करे छॾी। अम्मा जे मरण खां पोइ शादी कान कई। मूंखे पालींदे पालींदे पीढ़ीअ जे पधर में पेर रखियो। मूं पंहिंजनि ख़ुशियुनि जे लाइ हुनखे अकेलो कीअं छॾियां? मिस मरियम, मां मिस्टर अर्ज़ी खे हमेशह लाइ पाण सां गॾु रखण लाइ तयारु आहियां। पर बाबा खे हूअ न सुञाणो। हू कॾहिं बि ईअं न कंदो। ऐं न मां ई हुनजे ख़ुदीअ खे घायल कंदसि। छो? हू मुंहिंजी बि त पीउ समान आहे। पर पीअर धीरुनि जे दर ते न सूंहंदा आहिनि। हू जेसीं ताईं ज़िंदा आहे मां हुनजी ख़िदमत कंदसि। न मिस मरियम, अव्हांखे मुंहिंजे करे पंहिंजो फ़ैसिलो बदिलणो पवंदो। न समान न। हुनजो ऐं मुंहिंजो जीअण मरण जो नातो आहे। मां हुनजी हयाती मुहताजी वारी ॾिसणु नथी चाहियां। हुन मूंखे पालियो आहे। हुन मुंहिंजे लाइ उजागा कया आहिनि। मुंहिंजे लाइ रुनो आहे। मुंहिंजे लाइ खिलियो आहे। मां हुनखे तनहा न छॾींदसि। इहो मां न करे सघंदसि। इहो मां न करे सघंदसि। ॿुधो, जी? मुंहिंजी दिलि जा दरवाज़ा हमेशह अव्हां लाइ खुलियल रहंदा। हलां थो। प्यार सबके पूरब सबके नीह ॾिना सूरब सबके हो प्यारब सबके पूरब सबके नीह ॾिना सूरब सबके सबके ॻोढ़ा ऐं गाराणो सबके ॻोढ़ा ऐं गाराणो सब कमल सबको राणो सब कमल सबको राणो पंहिंजी पंहिंजी कात सभिनि खे पंहिंजी पंहिंजी कात सभिनि खे। हुन साम्हूं वारे घर में केरु थो रहे? असांजो बाला मलदार आहे, अमीर खान। तॾहिं खां अमीर खान हिते ई आहे? तूं खेसि सुञाणी छा? सिंध जो कहिड़ो आला ख़ानदान आहे जंहिंसां असांजी वाक़फ़ियत न हुजे। कई साल अॻे हू पंहिंजी माउ सां गॾिजी असांजे घर आयो। संदसि वालिद बाबे साईं जो तमामु ॾाढो गहरो यादि हो। तो अॻे त मूंखे ॻाल्हि करे कोन ॿुधाई। परिणियो आहे? न, बेवफ़ा औरत जे घायल इंसान जो मन सदाई मलूल हूंदो आहे। हुन सां का औरत दगा करे हुनजी ज़िंदगीअ खे उदास करे वई। हलां थो। कहिड़नि ख़्यालनि में गुम आहीं? तूं? हा, वेह वेह। महिरबानी। हा, हाणे ॿुधाए छा पई सोची? पंहिंजे माज़ीअ में गुम थी वई हुअमि। ममा, सामने वारे घर में ॾाढा ख़ूबसूरत घोड़ा आहिनि। मां बि हिकिड़ो घोड़ो वठंदसि। हा बाबा, तूं वॾो थी मां तोखे इंग्लिश हॉर्स वठी ॾींदसि। हाणे मां वॾो थी चुको आहियां, मूंखे बि घोड़ो वठी ॾे। हा, मां पंहिंजे पुट खे चयो न, मां तोखे ज़रूरु घोड़ो वठी ॾींदसि।
वादो वादो I love you mama. थैंक यू माय सन। Welcome. तुझे पुट का शौक़ अमीर खाना वांगे शाहणा है। छो न असांजे घराणे बि सिंध ते कई साल हुकूमत कई आहे। वेठे वेठे घर में कुड़ी कान थी, हल चक्कर हणी अचो। ठीक है, हलो हलो। भवानी साहब जी साईं। पुट इनखे डॉक्टर खे ॾेखारी हुई? हाँ साईं। हाँ हाणे कीअं आहे? हाणे ठीकु आहे। हाँ दाणो बाणो वक़्त ते खाए पई? हाँ साईं। हाँ शाबाश सुठो। शाबाश। हेलो यू लिटिल मास्टर, हाउ आर यू? I'm fine, thank you. छा हाल आहे? ठीक बिल्कुल। ही गोड़ी आवाज़ आहे। हा ही गोड़ी मूंखे विकिणंदा? न हरगिज़ न। मां पंहिंजी मम्मी खे चई तव्हांखे वधीक क़ीमत ॾींदुसि। तुंहिंजी माउ जेकॾहिं पंहिंजी सॼी जाइदाद विकिणे न तॾहिं बि हिन घोड़ी जी क़ीमत नथी चुकाए सघे। हेॾी महांगी? हा इन लाइ जो हीउ मुंहिंजे पंहिंजे शौक़ जी आहे। ख़बर अथई हीउ मुंहिंजी दोस्त अथई दोस्त। ऐं हूं बि के जानवर माण्हुनि खां वधीक क़ीमती ऐं प्यारा थींदा आहिनि। लॻे थो तुंहिंजो घोड़नि सां ॾाढो शौक़ु आहे। तमामु सुठो शौक़ु आहे, ज़रूरु कजांइ। ओके हलिया। हाणे कीअं थो भाई? It's great. I feel like a king. Hunter! न बाबा, अमुन अमुन। वाहे जमाना है फतही रे, है फतही जमाना। बुधी पई न प्रति कॾहिं कॾहिं वज़ीर ऐं कलेक्टर बि हिन पर्दे जूं ख़ुशामतूं अची कंदा हुआ त अर्ज़ी ख़ान असांजो सूट तूं पाण सिबजाए। तोखे त सभु ख़बर आहे तोखां मुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि निकल आहे। ऐं हाणे प्रति पोइ ढावा ॾोठिया बि अचूं था दर ते भौंकनि। वारे ज़माना तुंहिंजी तुरंगी। बाबा बाबा बंद करे नहीं के बाबा अॼु स्टोर मां ख़राब मशीन छो कढी अथई? अच्छा पाण खे हलाक पियो करे। अॼु सोचियो मरियम त हिन पंहिंजी सखियाणीअ सां बि कुझु सूर सलिया। आख़िर हीअ बि त मुंहिंजी हाल भाई आहे। वॾा रंग ॾिठा आहिनि हिन बि ज़माने जा। अरे हीअ ई त अर्ज़ी ख़ान जी सखियाणी आहे। दिस इज़ माय डार्लिंग फ्रेंड। चलो बाबा हाणे हिनखे स्टोर में बंदि कर। न छल मूंखे मरियम न छल। अॼु त पाण खे परखे रहियो आहियां त अॻे छा हुअसि छा थी वियुसि ऐं हाणे छा आहियां। चयमि न बाबा अॼु पियो पाण खे हलाक करे। न न न धीअ न हीअ मूंखे हलाक कोन कंदी। अरे चरी हीअ त मूंखे हिकिड़ी नई सघ ॾींदी आहे, हिकिड़ो नओं जज़्बो ॾींदी आहे मूंखे।
ऐं हूअं बि मरियम हूअं बि हीअ ई त बची आहे हिकिड़ी जेका मुंहिंजे चए में रहंदी आहे। बाक़ी मुंहिंजो चयो केर बि कोन थो वठे। केरु चयो कोन थो वठे बाबा? तूं ॿियो केरु? मरियम तूं बि मुंहिंजे चए में कोन आई। बाबा कहिड़ो चयो तुंहिंजो न वरितो आहे? चरी तो हाणे पंहिंजा फ़ैसिला पाण करणु शुरू करे छॾिया आहिनि। धीअ मूंखे ख़बर आहे त तूं हाणे सियाणी थी वई आहीं, मूंखां बि वधीक सियाणी थी वई आहीं धीअ। बाबा कहिड़े फ़ैसिले जी था ॻाल्हि करियो? ज़िंदगीअ जे फ़ैसिले जी। अरे चरी मरण ऐं जीअण जे फ़ैसिले जी ॻाल्हि थो करियां, सम्झी? हाँ बाबा सम्झो, पर इहो मुमकिन कोन्हे। पर इहो मुमकिन छो कोन्हे? आख़िर कहिड़ी ख़राबी आहे सामाने में? पढ़ियल लिखियल सुधियल छोकिरो आहे, वॾी ॻाल्हि त पंहिंजे रोज़गार सां लॻल आहे धीअ। आख़िर कहिड़ी ख़राबी आहे सामाने में? पर बाबा मूं कॾहिं चयो त हुन में ख़राबी आहे? त पोइ हुनखे झले छो छॾियई? बाबा हक़ीक़तुनि खां मुंहुं नथो मोड़े सघिजे। असां ॿिन्ही जा रस्ता जुदा जुदा मंज़िलुनि नथा वञनि। इहा तुंहिंजी भुल आहे मरियम। किथे इन पंहिंजी भुल ते तोखे पछताइणो न पवे। न बाबा, जेके फ़ैसिला सोचे सम्झी कबा आहिनि न उन ते पछताइबो न आहे। मां शादी न कंदसि। सामाने सां कोन कंदी या असुल कंदी कोन? मूंखे शादी करणी न आहे। ईअं कीअं थींदो पुट? ईअं कीअं थींदो? बहरहाल मूंखे ईअं ई करिणो पवंदो। अरे छरी ईअं करे तूं मूंखे अंदरां छोड़ी पई थिए। मरियम मुंहिंजी पीढ़ीअ ते तरस खाई पंहिंजी हयाती बर्बाद न कर पंहिंजी हयाती बर्बाद। पर बाबा इहो फ़ैसिलो मां सही कयो आहे। तो सॼी ज़िंदगी मुंहिंजे ख़ुशबूअ जे पालना ते लाहे छॾी ऐं मां हिन हाल में अकेलो करे छॾे वञा? न बाबा, इहो मूंखां न थींदो, इहो मूंखां न थींदो बाबा। कोन थींदो मरियम तोखे पंहिंजो इहो फ़ैसिलो वठाइणो पवंदो। तोखे पंहिंजो इहो फ़ैसिलो वठाइणो पवंदो। वाह, ये हार तो ॾाढो खूबसूरत है। भाई घोट हुजे तो चने सर जहिड़ो। ही हार मुंहिंजी शहज़ादी धीअ पाईंदी त ॾाढी सुहिणी लॻंदी। सच था तव्हां ॾाढो ख़र्च कयो आहे। हे सभु घणे जा आहिनि? अलाए मूं हिसाब कोन लॻायो आहे। खुशबू हीउ मौक़ो आउं मथां थो ॼाण चाहियां। महिरबानी करे सुभाणे तयार थी वठी अचिजां। ऐं तोखे 5 बजे वठणु ईंदुसि। हा हा पुट, तूं बेफ़िक्र थी वञ, पंहिंजे कमकार सां लॻ। सभु तुंहिंजे मर्ज़ी वटां थींदो। ठीकु आहे चाची, ऐं भला हलां हाणे?
हाँ हाँ पुट हल तो मैं घर ताईं छॾे खुदा हाफ़िज़ खुदा हाफ़िज़ भई ज़ेवर त ॾाढा सुठा हूंदा अथसि ख़ुशबू पुट माण्हूअ खे एॾो बि थधो ठिकर न थियणु खपे ॾिस न ई बचिड़े तुंहिंजे लाइ केॾो न ख़र्च कयो आहे हाँ खुशबू तू इन ई ॻाल्हि मां अंदाज़ो लॻाए त अदा केॾो न तोसां प्यार थो करे तू सच अदा चने सर जे घर वञी ॾाढी सुखी रहंदी पर क्षमा मां चने सर जो अहसान खणणु नथी चाहियां शाबाश आहे हसीना खे ॾाढी सुठी आहे हर वेल मुंहिंजी ख़िदमत कंदी आहे मां सम्झंदी हुयसि त तूं पंहिंजी कुंवार लाइ हुनजो इंतख़ाब कंदे छा पई छो मुंहिंजी कहिड़ी घटिताई आहे असांजे जोड़े जो ख़ानदान आहे हाणे सम्झुमि त तो इहा ॻाल्हि छो कई छो तूं सम्झींदी त मां तुंहिंजी कुंवार लाइ इहा ॻाल्हि कढी हरगिज़ न ॿियो छा था भाईड़ा मां तुंहिंजी अबाई खे मानाईती हूंदी त मां रही छो थींदसि बाबो या माइटी क़बूल कंदो तूं चाहीं हा त बाबे खां इहा माइटी क़बूल कराए पई सघीं मूं घटायो हूंदो ऐं भेण इहो कीअं चाहींदसि त तुंहिंजो विरसो ऐं पंहिंजे किके खे ॾियां और बाबा खे हा अम्मा वारो हिसो त तूं वठी चुको आहीं तूं पाण नथी इनकार करे सघीं त मूंखे वरसो कोन खपे चवीं छा पियो बाबू त अरबाब जो संभालींदड़ आहे मां खेसि कीअं चवां त तूं अरबाब खे पंहिंजो विरसो न ॾे त पोइ तूं हिते आई छो आहीं जॾहिं तूं मुंहिंजी कुंवार सां मिलणु नथी चाहीं आऊं चाहियां थी त बाबे खे राज़ी कर पोइ मतां चई त मुंहिंजे हक़ ते धाड़ो हयो अथई मूंखे एतबार नथो अचे तूं कूड़ पई ॻाल्हाईं शाबस जस हुजे ॿियो त हुननि खे सिखियो छा हूंदो सॉरी मूंखे माफ़ कर मुंहिंजी बात मां निकिरी वई जेको अंदर में हुई तो चई कढी न न मां पैसे जो जार कोन आहियां मूंखे त नफ़रत आहे अहिड़ी दौलत खां जंहिंसां पीउ बि फिरियो वञे बाक़ी आऊं पंहिंजी बांह तां हथ कोन खणंदुसि भाईड़ा मां तुंहिंजी मठ घुरी कान आहियां तूं पंहिंजी मर्ज़ीअ जो मालिक आहीं हिकिड़े पासे दौलत अथई ऐं ॿिए पासे आहे ग़रीब छोकिरी अञा बि वेल वही कान अथई छोकिरी हुई मूं त तोखे कुझु चयो बि कोन्हे ऐं न ई तोसां विढ़ो आहियां पर छो पई रोई मुंहिंजो चयो न मञजई पुट बाबा प्लीज छॾ हिननि ॻाल्हियुनि खे अड़े चरी सामानो ॾाढो सुठो छोकिरो आहे अहिड़ो संग वरी तोखे कोन मिलंदो पुट बाबा तोखे हिन हाल में ॾिसी मां शादी कयां इहो त मां सोचे बि नथी सघां अड़े चरी मूंखे हर खदनी तरे में मरियम तू शादी करे छॾ बाबा तोखे हिन हाल में ॾिसी मां शादी कयां मां शादी न कंदसि ऐं हा तूं निंड न कजाए मां तुंहिंजे लाइ सूप ठाहे अचां मुझे लाइ सूप ठाहींदी मूंखे ज़ोरीअ दवाऊं पियारींदी पर मुंहिंजो चयो कोन मञींदी
अरे अरे तुझी दाह के खिड़िया तुझी दाह। जैस्मीन 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 इतनी बची थी ये मरियम मुखे केनो नथी भाई। जैस्मीन मुंह तो सा पंहिंजो कयल वाइदो निभायो है। जैस्मीन हुआ चरी मुझे बीमारी निकले जो घर नहीं बसाए उन्हें केर समझाए। जैस्मीन उन्हें केर समझाए। जैस्मीन आओ बस आया सुभानी आया नेट बता ओके अचून तो वती है ना पोए आओ उन्हें केजी हासिल ते छड़ी अचा। जैस्मीन मुंह तुझी अमानत है उन्हें शायद लिखाए रखी है भीतर लेकर तुझे नेकलेस आई नेकलेस चले मरियम पर भी ताऊ पेचन हथन सोने के पर जैस्मीन चले हुए ये नेकलेस पड़ दिया तो बिल्कुल तो चढ़ी लगी थी तो चढ़ी। सच जैस्मीन अॼु तूं हिननि कपिड़नि में हूर थी लॻी पोइ छो इन सुंदर मुख ते उदास रेखाऊं आहिनि? कुछ ना है। कुछ त आहे जैस्मीन। ऐं हा तोखे केतिरा भेरा चयो अथमि त इहे एयरिंग न लाहींदी कर। बस नहीं आए दे आर टू हैवी। पर मुंहिंजे प्यार खां वधीक त वज़नी कोन्हे जैस्मीन। ऐं हूअं बि ही मोती के वज़नी हूंदा आहिनि छा? इहो त शुक्र कर जो पंहिंजे घर में का पोड़ी सस या नानी कोन्हे न त असांजे मुल्क में त इहा नक जी फुली ऐं एयरिंग लाहिण खे बदसमण सम्झो वेंदो आहे ऐं छनी छनी इहा ताननि ऐं तुमकनि सां। आई मीन दीस ओल्ड लेडीज़ आर वेरी whimsical। सुभाणे पाईंदसि आई मीन टुमारो इज इट ओके? पर इहा ॻाल्हि त तूं मूंखे प्यार सां चई सघे थी पोइ एतिरी उबाणकाई छो आहे? मूंखे पाण ख़बर न आहे। जैस्मीन आऊं जॾहिं तुंहिंजे इन्हनि गुलाबी अखियुनि में निहारींदो आहियां त तुंहिंजी दिलि मूंसां ॻाल्हियूं कंदी आहे। मां सभु सम्झां थो। छा सम्झी थो? इहो ई त जॾहिं असांखे पंहिंजा ॿार थींदा न त पोइ मुंहिंजो ध्यानु मुंहिंजो प्यार तुंहिंजी मरियम तां हटी वेंदो ईअं न? हा
हाँ अर्ज़ी, एग्जैक्टली। अरे चरी, पाण खे भली 10 पुट थियनि, पर मरियम उन्हनि सभिनी खां मथां ईंदी। सच? तो सच तो चलो अर्ज़ी। हाँ जिस्मी। हाँ, I'm so glad अर्ज़ी। Jasmine, I love you, Jasmine. I love you. I miss you, Jasmine. Jasmine, please, तो कैसा है? अब केतरो बेवस्ती है, केतरो बेवस्ती